नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त भिटशा जा फ़नकार लॉकडाउन सबबि सख़्त परेशान आहिनि। हुकूमत खे मदद जी अपील। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नगरी भिटशा जा फ़नकार लॉकडाउन सबबि गुज़िरियल 3 महीननि खां बेरोज़गार आहिनि ऐं हुकूमती सतह ते फ़नकारनि जी का बि मदद न कई वई आहे। फ़नकारनि एहतजाज दौरान अवामी न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान सां ॻाल्हि ॿोल कंदे वज़ीर आला सिंध खे मदद जी अपील कई आहे। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहे भिटशा में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान पंहिंजी रिपोर्ट में। जी बिल्कुल, असां हिन वक्त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शहर ते मौजूद आहियूं, जिथे कोरोना वायरस जे सबब जेके 3 महीना गुज़री विया आहिनि, जिथे टेलीविज़न ते कम कंदड़ पोरियत माण्हू मुतासिर थिया आहिनि। उते जेके भिटशा जा मक़ामी फ़नकार आहिनि, हिते जेके पंहिंजो ॻाए वॼाए जेको पंहिंजो गुज़र सफ़र कंदा हुआ, उहे जेके 3 महीननि खां मुतासिर थियल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करी वधीक उन्हनि जो हिन हवाले सां छा चवणु आहे। 3 महीना है जो लॉकडाउन थियो आहे। इन लॉकडाउन में असां तक़रीबन जेके हिरागी विरागी फ़क़ीर ॻाइण वॼाइण वारा हूँ, असांजो मेलनि मलाखड़नि में शादियुनि में असांजो गुज़र सफ़र थींदो आहे, जंहिंमें असांजो हर मसइलो हल थींदो आहे ऐं असांजी फ़नकारनि जी घर जी चुल्ह बि ॿरंदी आहे। हिन 3 महीननि में को बि ॻाइण वॼाइण कंहिं बि जाइ ते कोन थो थिए। कंहिं शादी में वञूं था त बि उते बि जेको आहे सो पुलिस जेको आहे सो राग विराग बंदि थी कराए छॾे। ऐं असांखे साईं मुराद अली शाह खे, साईं सरदार अली शाह खे जेको असांजे सक़ाफ़त जो मिनिस्टर आहे, असांजो उन खे बि अर्ज़ु आहे त असां फ़नकारनि जे ॿचड़नि जे मथां बि क़यास करे असां फ़नकारनि जी बि का वाह करे असांखे बि वज़ीफ़ो ॾिनो वञे। ॿियो हर कंहिंजी सार संभाल लधी अथऊं, पर तक़रीबन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा जेके हिते रागी विरागी आहियूं, असांजी का बि सार संभाल हिनमहिल ताईं कंहिं बि न लधी आहे। असां ॿाहूं ॿधी साईं मुराद अली शाह खे, साईं सरदार शाह खे चऊं था त असां भिटशा जे फ़नकारनि जी वाह कई वञे, न त असांजा ॿचा जेके आहिनि उहे बुख ते हिते वेठा आहिनि। असां पाण हिते परेशान लॻा पिया हूं। 3 महीना असां खां त ॿियो कमुकार बि कोन थो थिए। कंहिं शादी मुरादी में पुलिस ॻाइण वॼाइण कोन थी छॾे। मेला मलाखड़ा जेके आहिनि उन्हनि में ॻाइण वॼाइण कोन्हे, मेला मलाखड़ा ई बंदि लॻा पिया आहिनि। तंहिंजे करे असां चऊं था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह आहे, शाइरनि जो सरताज शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, उन जी नगरी में असां जेके फ़नकार वेठा आहियूं, असांखे उन जे सदके असां फ़नकारनि जी सार संभाल लहो, असांखे वज़ीफ़ो ॾिनो वञे त असांजा बि ॿचड़ा जेके आहिनि सो खाई तव्हांखे दुआऊं कनि। 3 महीननि खां मुकमिल तौर बंदि आहे ऐं असीं इहो अपील था कयूं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साईं जन खे त असां सां माली तावन जेको गवर्नमेंट जे तरफ़ खां जेको फंड वग़ैरह फ़नकारनि जी तरफ़ खे मिलंदड़ आहिनि, उहे बिल्कुलु न मिलिया आहिनि, उहे ॾिना वञनि। ऐं इन खां अलावा साईं सरदार अली शाह सक़ाफ़त खाते जे वज़ीर खे बि आहे असां गुज़ारिश था कयूं त असांजो सार लही ऐं परघुर लहंदा ऐं जेके फ़नकार बेरोज़गार आहिनि इन्हनि जो मदद कंदा। ऐं इन खां अलावा दरगाहूं, ख़ानगाहूं, मेला राग विराग मुकमिल तौर ते बंदि थी विया आहिनि। ऐं इन सिलसिले में तक़रीबन लॉकडाउन में नरमी बि आई आहे। ऐं इन सिलसिले में हाणे असांजो इहो मुतालबो आहे त जेको सो दरगाहूं खोलिया वञनि ऐं राग विराग ॻाइण वॼाइण फ़नकारनि खे इजाज़त ॾिनो वञे। त असां जेका जीअं 3 महीननि में लॉकडाउन में बंदिश आयो आहे, असां ग़रीबनि लाइ न जेके राशन आयो आहे उहो बि न मिलियो आहे। जेकॾहिं असांजो वज़ीफ़ो जीअं फ़नकारनि जो हूंदो आहे उहो बि न मिलियो आहे। ऐं ॿियो नंबर असांजो इहो ई अर्ज़ु आहे त असां लाइ महिरबानी, जीअं ॿिनि सवारियुनि में, ॿिनि शयुनि में नरमी कई अथनि त असां लाइ बि महिरबानी कनि कंहिं शादी वग़ैरहनि में, छो त असांजो गुज़ारो शादी वग़ैरहनि ते आहे, 2 नंबर दरगाहनि ते आहे, ॾियाड़नि ते आहे। जे वञूं था त असांजो उन्हनि ते पाबंदी आहे। असां गुज़ारे लाइ ॾाढो तकलीफ़ आहे। ऐं असांजो इहो ई सक़ाफ़त खाते खे पंहिंजे खे अपील आहे ऐं गवर्नमेंट खे अपील आहे सिंध खे त असां सां महिरबानी करे ताउन कनि, छो त असां तकलीफ़ में आहियूं। असांजो गुज़ारो इन ते असांखे कुझु नथो मिली सघे, न वञणु थिए थो, न असांखे काॾे को हुकूमत छॾे बि अथो ऐं पंहिंजे घरनि में असां महदूद ऐं पाबंद वेठा आहियूं। सही पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त असांजो हीउ ॻाइण वॼाइण जेको आहे असांजो मिल्कियत आहे। हे तक़रीबन 3 महीना थी विया लॉकडाउन खे। इन 3 महीननि में असांजो ॻाइण वॼाइण किथे बि न थियो आहे। पंहिंजे घर वेठा हुआसीं, बसि अलाह रोज़गारी ॾियण वारो आहे। पोइ जहिड़े हाल सां हलियासीं हलूं था पिया। जीअं हुकूमत महिरबानी करे हर पोरियत जो मदद कयो आहे, इन तरीक़े सां असांजी मदद बि कई वञे, छो त असां बि मुतासिर थियल आहियूं। 3 महीननि खां वठी असांजी मिल्कियत, असांजो जेको कारोबार इहा ई आहे। न असां हार पे खां ॼाणियूं,
न असांजो का ज़िमेदारी आहे, कुझु बि न आहे। असांजो इहो ई ॻाइणु आहे, जंहिंमें असां कंहिं शादियुनि में दरगाहनि में वञी ॻाए करे पंहिंजो रोज़ी कमाए ईंदा हुआसीं। महिरबानी असांजो हुकूमत खे इहो अर्ज़ु आहे वज़ीर साहिब खे त असांजी मदद कयो वञे, जेको वज़ीफ़ो फ़नकारनि लाइ आहे असांखे मिलियो वञे। इहा ई असांजो मुतालबो आहे, इहा ई असांजी अर्ज़ु आहे। जी बिल्कुलु, तव्हां भिटशा जे गुलूकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे 3 महीननि खां वठी असां मुतासिर थियूं, हर माण्हू जी ख़ुशीअ में असां शरीक थी जेको आहे पंहिंजे फ़न सां उन्हनि जी ख़ुशियुनि खे अञा वधीक कंदा आहियूं। लेकिन 3 महीननि जे हिन लॉकडाउन जे सबबु सिंध हुकूमत तोड़े चूंडियल नुमाइंदनि हिन वक़्त ताईं का बि सार न लधी आहे। हिननि जो मुतालबो आहे सिंध हुकूमत खां जेके वज़ीफ़ा ॿिनि फ़नकारनि खे ॾिना विया आहिनि उहे बि जेके भिटशा में जेके फ़नकार रहियल आहिनि उन्हनि खे बि वज़ीफ़ा ॾिना वञनि, जीअं हिननि जा ॿार जेके आहिनि फ़ाका कशी कटे रहिया आहिनि, इहे फ़ाका कशी खां बची सघनि। कैमरामैन अख़्तियार उदासी सां गॾु मोहम्मद जुमन चवाण, अवामी न्यूज़, भिटशा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।